बढ़ूं था छाजी सियासत कयूं था या एक ॿिए सां ॻाल्हाईंदासीं सम्झंदासीं। ॾिसो न अॼु हर शइ नौजवाननि वटि आहे। घर में वॾा आहिनि उन्हनि खे बि अलाह साईं ख़ुशि करे उन्हनि जी हिकिड़ी सोच उन ई ॻाल्हि ते बीठल आहे। ऐं असांजी जेका बि हिन महिल सियासी जुस्तजू आहे त उहा इन जे लाइ आहे त आम माण्हुनि जी वार ते ये जेका हुक्मरान दूर वेठी आहे 15 साल उहा बि असांजी बि सॼी ज़िंदगी पार्टी रही। भुट्टे साहब जो नारो आम माण्हू जे लाइ हो। हिननि मोटाए 15 सालनि में उहे आम माण्हू जी ॻाल्हि ख़तमु करे कारकुन जी ग़रीब जी ॻाल्हि ख़तमु करे सॼो जो सॼो उहो जेको हथ सियासत ॾिनी अथऊं आहे उन्हनि ई मुफ़ाद परस्तनि जे कढ आहे। वरी बि बंदि कमरनि जी सियासत आहे। फ़ैसिला बि उते आहिनि, जोड़ तोड़ बि उते आहे, भलाई बि उन्हनि ई माण्हुनि जी आहे। हर ज़िले में 50, 100, 500 माण्हू आहिनि जिन खे वार बि थिए थी, जिन जी ॻाल्हि बि थिए थी। आम माण्हू ताईं त कुझु न पुॻो आहे। ऐं असां कीअं उन कॉमन माण्हू आम माण्हू ते असां इहा पैगाम पुॼायूं त असांजी उन जे लाइ जुस्तजू आहे। PS11 ते 2 इलेक्शन जेके गुज़रियूं उहे तव्हांजे साम्हूं आहिनि त अॼु माण्हुनि जी जे ओनरशिप थिए थी। इवन हुननि जे पंहिंजे कारकुननि ऐं पंहिंजे जेको आहे सो उहिदेदारनि जी बि ओनरशिप तॾहिं थी थिए जॾहिं असां मैदान में आहियूं। अॼु मां बि बस करे वञा, असां सभु दोस्त असां बस करे घर वेही रहूं त कोई कॾहिं वञण लाइ तयारु न थींदो। असांखे इहो ई मैसेज ॾियणो आहे त भाउ असांजी जेका जुस्तजू आहे, जेका सियासत आहे, उहा आम माण्हू जे लाइ आहे। ऐं असांजी ज़ात जी मुंहिंजी ॻाल्हि हुजे जीअं सॼी सिंध में सियासतदाननि वॾेरनि सरदारनि फ़ैसिलो कयो आहे, मुंहिंजो फ़ैसिलो बि उहो ई हुजे। या जे सभिनी खे सीट ॾिनऊं अहिड़ी सीट बाक़ी बि ॾियनि आहे। पर पोइ छा हुजे आहे त मां आम माण्हुनि जी उते या जेका सिंध जा मसइला आहिनि उन्हनि ते नथा ॻाल्हाए सघूं। उते हिकिड़ो जेको हिन महिल सिस्टम ठाहे छॾियो अथऊं उहो सिस्टम इहो ई आहे त रुॻो ज़ाती मुफ़ादनि जी जंग आहे, ज़ात जे लाइ आहे। मां वई उते 50 पंहिंजे दोस्तनि खे एडजस्ट करे पियो सघां। उन्हनि सां बि मुंहिंजी सदाईं इहा ई ॻाल्हि रहंदी आहे त भाउ असां जेको हिन महिल कोशिशि आहे जेका असांजी हिकिड़ी केतिरी बि असां कमज़ोर आहियूं पर इहा कोशिशि त कयूं था हिकिड़ो जेको आहे हक़ जो अलम त कयूं बीठा आहियूं। हाणे जे इहो अलम बि न खणंदासीं त पोइ त अॻियां ॾिसो न तव्हांजे साम्हूं आहे, रोज़गार जा मामला तव्हांजे साम्हूं आहिनि, सिहत तव्हांजे साम्हूं आहे। इहो हर हर चई सोशल मीडिया अॼु मां सम्झां थो हर कंहिंखे वाइको करे छॾियो आहे। कोई बि कंहिंखां लिकियल न आहे। सोशल मीडिया ते हर शइ वाइकी आहे त छा हिन मुल्क में थिए थो, ॿिए मुल्क में छा आहे, सिंध में छा थो थिए। त मां सम्झां थो त हिन महिल असांखे तमामु घणी ज़रूरत आहे त असां इहा निकिरी पंहिंजे हिन सॼे पैगाम सां त भाउ आम माण्हू जी वार तॾहिं थींदी जॾहिं हिननि मां असांजी जान छुटंदी। जे अलाह कंदो अलाह जे हबीब खे सत्या इहा ई ॻाल्हि कनि था त बाबा अॻ में बि इस्तीफ़ा त मां इहा ई ॻाल्हि कयमांनि त भाउ इस्तीफ़ा मां छाकाणि ॾिनी उहो मोटिव ॾिसो। मां पंहिंजी कंहिं ज़ात जी लालच में इस्तीफ़ा न ॾिनी या मां का शइ वठण लाइ इस्तीफ़ा न ॾिनी। मां इस्तीफ़ा ॾिनी त भाउ तव्हां ईंदो ई जॾहिं इलेक्शन थींदी। 16 महीना सीट वैकेट पई कराइना न इलेक्शन, उन महिल बि हालात अहिड़ा हुया, सॼे बरसातुनि ऐं सैलाब में माण्हू तबाहल हुया। मां चयमि मुंहिंजे इस्तीफ़ा ॾियण सां इलेक्शन कराईंदा, ईंदा, वेहंदा, माण्हुनि जी चङाई थींदी। जे अॼु वरी उहे 16, 18, 20 महीना गुज़री विया, आम माण्हू ॾे न आहिनि। उहा ई हाणे बि रुॻो कोशिशि कनि त भाउ जेका मां असां सां दोस्त संगत बीठा आहिनि उनखे कीअं टोड़ियो। अरे भाउ तव्हां छॾियो उनखे, आम माण्हू ॾे वञो न। आम माण्हू खे तव्हां छो तव्हांखे ज़रूरत पवे त तव्हांखे को वॾेरो को जेको आहे सो नंढेरो को सरकारी मुलाज़िम तव्हां सां गॾु हुजे। तव्हां आम माण्हू जी वार कयो, कॉमन मैन जी कयो, नौजवान जी कयो त माण्हू ऑटोमेटिक तव्हां ॾे ईंदा। हिन महिल इहे सभु तव्हांजे साम्हूं सभु मां सम्झां थो पढ़िया लिखिया तव्हां नौजवान वेठा आहियो, तव्हांजे पेरेंट्स तव्हांजे वालदेन केतिरी महिनत करे केतिरो पाण खे तकलीफ़ ॾेई तव्हांखे पढ़ायूं। पर अॼु इहा तव्हां करे था सघो त बाबा मेरिट ते असां वेंदासीं, कंहिं टेस्ट में अपेयर थींदासीं, को जेको आहे सो MD कैट में थींदासीं, ॿी कंहिं शइ में कंदासीं त को मेरिट थींदी। उते बि जेको सॼो सिस्टम हिननि ठाहे छॾियो आहे 15 साल में हिकिड़ो माफ़िया आहे। उन माफ़िया जे ख़िलाफ़ त ज़रूरु तकलीफ़ आहे।
वेहणो भी पवे थो, तकलीफ़ भी करणी पवे थी। हाणे जे उन असां पंहिंजी हर को जो पाण सोचे त मां पंहिंजो हिसे जो कमु कयां, ॿियो सभु थी वेंदो। हाणे असां वटि ईअं आहे त भाउ ॿियो को करे, ऐं जेको मुंहिंजो वस आहे मां कयां त पोइ मां ॿिए सां ॻाल्हायां त भाउ तूं छा थो करे। जॾहिं मां पंहिंजे हिसे जो कमु ई करण लाइ तयारु न आहियां त ॿियो छा कंदो। हाणे इहा सभिनी भाइरनि खे, नौजवान खे अधे सां इहा ई सलाह थी त भाउ हिकिड़ी गॾिजाणी रखूं। असांजी इहो ई अर्ज़ु आहे त वेही असांजे हिकिड़ो मुतफ़िक़ थी, हाणे मुख़्तलिफ़ शहर जे तव्हां दोस्त यूनियन काउंसिल्स, यूनियन कमेटीज़ खां नौजवान वेठा आहियो, मुंहिंजो इहो ई तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त हिन दफ़े तव्हां इहो ज़रूरु साबित कयो त भाउ जेका हिन सॼे सिस्टम जे असां ख़िलाफ़ आहियूं, उन सिस्टम जो जेको हे सिंध में निज़ाम हलाइनि था, असां उनजे ख़िलाफ़ आहियूं। उनजो साबित करण जे लाइ असांखे इहा ई ॻाल्हि रखणी पवंदी त भाउ असां कंहिंजी ज़ात जे मां न आहियां। मां जो वेही चवां त भाउ हे फलाणो उम्मीदवार अहिड़ो आहे, फलाणो उम्मीदवार अहिड़ो आहे, असां इहा ॻाल्हि था कयूं, उहो बि उन सिस्टम जो हिसो आहिनि। असुल जेको हे सिस्टम हले थो, जेको तव्हां बि ॿुधंदा हूंदव त सिस्टम में इहे करदी आहे, आख़िर वाइको त कयूं त इहो सिस्टम आहे छा? इहो रुगो सिस्टम इहो इस्तेसाल आहे अवाम जो, ग़रीब जो, त पोइ त असांजो कमु आहे न। वोट ताक़त आहे, वोट तव्हांजो आहे, कंहिं बि वॾेरे जो, कंहिं बि नंढड़े जो वोट न आहे, वोट अवाम जो आहे, हर घर जो वोट आहे। अॼु तव्हां नौजवान आहियो, ज़रूरु तव्हांजा 5 भाइर, अबियूं, अमड़, वालिद, बाबो हूंदो न, तव्हां पंहिंजे घर खे त संभाले था सघो। घर ते त तव्हां घटि में घटि नौजवान पंहिंजे ॿुधाए था सघो त बाबा ॿार जेके हालात आहिनि, असांजे वोट जी सॼी ताक़त आहे। अॼु असांखे को बि इख़्तियार मिले थो तव्हांजे वोट जे करे मिले थो, त तव्हांजी अहमियत आहे। जे कोई चवे त भाउ मुंहिंजी अहमियत आहे, मां सदाईं चवंदो आहियां मूंखे त हिकु वोट आहे न। हाणे वरी साईं खणी वॾो थियो आहे, ॿियो वोट इहो अची वियो आहे, हाणे खणी 2 वोट आहिनि, जेसिताईं वली साईं जी मर्ज़ी ॾे या न ॾे। पोइ हाणे ॻाल्हि इहा ई आहे त वेही असां इन जुस्तजू सां, इन जंग सां जे असांखे करिणो आहे त पोइ इहा ई सूरत हाल आहे त हिकिड़ो दफ़ो असां इहो ॾियूं। उत्साह माण्हुनि जे अंदरि न आहे। हाणे उन में सियासी लीडरशिप जो बि मां सम्झां थो त क़सूर आहे, फुक़दान आहे ऑपोज़िशन जो उन्हनि उन ऑपोज़िशन जो जेको हक़ आहे उहो अदा नथो थिए। असांजी पूरी कोशिशि आहे 5 साल मां जेको पंहिंजो वस्फ़ आहर हुयो, 3.5 साल, पौणा 4 साल, उहा असेंबली हुजे, उहा ॿी जाइ हुजे, पर हिन दफ़े असां सॼी वेही जेका बचियल ऑपोज़िशन आहे, जिन हाणे जॾहिं उहो छाणी लॻंदी आहे त सभु जेको बि हूंदो आहे उन मां निकिरी वेंदो आहे, मथे कुझु कख बचंदा आहिनि। हाणे जेके कुझु बचियल कख सिंध में आहिनि, उन्हनि खे सभिनी खे इहो अर्ज़ु रखियो आहे त बाबा हाणे इहा सूरत हाल आहे, हिन में हाणे वेही तव्हांखे निकिरी करे माण्हुनि जी वहार जे लाइ कोशिशि करणी पवंदी। ऑपोज़िशन में कंहिंखे का शइ हथ न आहे ॾियण जे लाइ, पर इहा आहे त अवाम जी ॻाल्हि, माण्हुनि जी ॻाल्हि, अवाम जा मसाइल, उन्हनि जे मथां असांखे कंसंट्रेट करिणो पवंदो। मां सम्झां थो हाणे उहो टाइम न आहे। अॼु जे असां ॾिसूं था जेको अॼु नौजवान 15 साल जो आहे, त ईंदड़ इलेक्शन में उहो वोट जे क़ाबिल हूंदो। पोइ उन महिल सूरत हाल इहा ई आहे त 68% जेको आहे सो उहो नौजवान हूंदो जेको 35 साल खां घटि हूंदो। त पोइ त इहे तव्हांजी इलेक्शन हूंदियूं, तव्हां नौजवाननि जी ॻाल्हि हलंदी। पोइ तव्हां बहितर सम्झो, हाणे उहो तव्हां मवाज़नो ज़रूरु कयो त भाउ उम्मीदवार जेके आहिनि उहे केरु कंहिंजी जंग विढ़े थो। पोइ असां वारी ॻाल्हि मां चवंदो आहियां त भाउ हुननि जी आहे पेट जी जंग, त बाबा असां पाण पंहिंजी ज़ात जे लाइ कयूं। असांजी कोशिशि इहा ई आहे त भाउ माण्हुनि जी बहितरी थिए। हिन सॼे हुन अमल में अलाह जे हिमत ॾींदो, ज़रूरु अचे को आसरो ॾींदो, लालच ॾींदो, पर मां सम्झां थो इहे आसरा बि आसरा रहिजी वेंदा, ऐं लालच बि इंसान जी जेका साम्हूं ॾिसो था उहो ई ॾींहुं आहे, हिकिड़ो वक़्तु आहे, उन खां पोइ त उन जे लाइ का शइ कोन्हे का। मां इहो यकीन ॾियारायां थो। हाणे जेका बि संगत वेठी आहे असांजी, मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त दुखी सुखी कंहिं दोस्त सां, संगत सां ज़रूरु माण्हू जेको पंहिंजो वस आहे, उहो हाल आहे, उहो हाज़ुर रहे। इंशाअल्लाह इहा असांजी जेका जुस्तजू आहे उहा जारी रहे। हाणे मां उहो ई चवां थो त वक़्तु इहो ई आहे। तव्हां ॾिसो त अॼु असां तव्हां नौजवान सभु साबित क़दम बीठा आहियूं
त हो परेशान आहिनि। पोइ माण्हुनि ॾे बि वञनि था, ज़ोर बि रखनि था, इलाज बि कनि था, किन खे दड़का ॾियनि था, फ़क़ीर खे चवराइनि था त भाउ चर्च में चालान कराईंदासीं, फ़क़ीर खे चवनि था भाउ सॼी उमिरि इहा जेल निकल अथई, हाणे खणी वरी चर्च में वेंदे त वरी सुल्तान अहमद ज़मानत वेठो आहे, ज़मीन पवंदो जेको आहे तुंहिंजो। अलाह साईं तव्हांखे ख़ैरु कंदो, अलाह पाक हर रस्तो आसान कंदो, हिमत मर्दा मदद ख़ुदा। वरी जे तव्हां इनशाला कोशिशि कंदव, निकिरी पवंदव, इनशाला ज़रूरु बहितरी थींदी। अॼु असांजी जेका बि इहा कोशिशि आहे त अलाह पाक मदद कंदो, इनशाला ज़रूरु कामयाबु थींदी। असांजो हे जेका PS 11 आहे, इन मथां NA 194 आहे, उते अदो राशिद बीठल आहे पंहिंजो MNA ते, हेठि 11 ते मुंहिंजो बि फॉर्म आहे, काज़िम ख़ान जो बि फॉर्म आहे। इनशाला वेही सभु दोस्त संगत तां सभु जेके ॿाहिरि आहिनि, 2 ॾींहं अञा असां वटि आहिनि, इनशाला अहिड़ो फ़ैसिलो कयूं था त जेको निकिरी, जेका असां हिकिड़ी पंहिंजी मज़बूत पाण खे करे ऐं जेको आहे सो मुक़ाबिलो बि कयूं आहे। इनशाला मूंखे पूरी अलाह जी ज़ात में उमेद आहे, अलाह अॻे बि महिरबानी रहियो आहे, हाणे बि ज़रूरु अलाह पाक महिरबानी कंदो।